नाज़रीन, गुपचाणी भरिसां ॻोठ साजन गाहो में समाजी तंज़ीम पारां अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे मसूद ज़ंगेजो। गुपचाणी वेझो ॻोठ साजन खान गाहो में समाजी तंज़ीम सना फाउंडेशन पारां हिकु रोज़ा मुफ़्त अखियुनि जी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें अखियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर हरी कृष्ण, डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहो, डॉक्टर सिकंदर मिर्ज़ा ऐं ॿियनि 300 खां वधीक मरीज़नि खे मुफ़्त चकास करे दवाऊं पिणु ॾिनियूं ऐं नज़र जा चश्मा पिणु ॾिना। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं मरीज़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हॉस्पिटल आहे सना मेडिकल सेंटर जेको पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे तक़रीबन 150-200 पेशेंट खे रोज़ानो फ्री ऑफ कास्ट ट्रीटमेंट भी ॾिए थो, इंडोर फैसिलिटीज़ ॾिए थो, नेबुलाइज़र। ॿियनि बीमारियुनि जा मरीज़ जेकी सिलेक्ट करे असां इरवो हॉस्पिटल आहे उनजो तावन असांखे हासिलु आहे त उन्हनि खे रेफर कंदासीं त हू सर्जरी कनि। ॾाढो घणो रिस्पॉन्स मिलियो आहे, ॾाढा पेशेंट आहिनि हिते ऐं पेरीफेरी में ॾाढो असांखे मोती जा मरीज़ मिलिया आहिनि। डॉक्टर नवाज़ गांव साहब त जंहिं हिकु इंसान जी ज़िंदगी बचाई उन ॼण पूरी इंसानियत जी ज़िंदगी बचाई। 3 चक्कर कैंप लॻंदी आहे सना फाउंडेशन डॉक्टर मोहम्मद नवाज़ गांव जे तरफ़ां। ज़बरदस्त हिते असां पुगासीं मेडिकल कैंप में, ॿारनि खे बि ॾेखारियोसीं, पाण पंहिंजी ट्रीटमेंट बि वरितीसीं। गुपचाणी वासियुनि मेडिकल कैंप लॻण ते सुराही महसूस कंदे अॻिते बि अहिड़ियूं कैंपूं लॻाइण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगेजो, आवाज़ न्यूज़, गुपचाणी।